कहिड़ी नफ़रत विसारे सभु हिकु थिया आहियूं त ख़ुदा खे मञ त कंहिंजे पोयां हाणे ॿारनि न ॿारजईं। कुर्ब मोहबत ऐं प्यार सां रहणु सिख। छा रखियो आहे हिन नफ़रतनि में? यार बाबा मां सही थी चए, दुश्मनी जी ज़िंदगी में माण्हू हर वक़्तु ख़ौफ़ ऐं परेशानियुनि में थो रहे, सुकून जी निंड ई न करे सघंदा। बाबा मूं तौबा कयम, चओ त मां हिन खट खां वठी ओल भित ताईं घीसी कयां त ॿीहर बाबा मां को बि ममण कोन कई थी। हाणे सॼे ॻोठ त मूंखे माफ़ करे ई छॾियो आहे, तूं ई माणे मूंखे ॾींहं क़यामत ताईं बख़्श कोन कंदा। मां तोसां विढ़ां कान थी, पर तोखे सम्झायां थी। लोहर खतड़ी जॾहिं ॾंद भिकूड़े जेके मूंसां डायलॉग ॻाल्हाईंदी न, दिलि थी चए ॿटरी कढी छॾियां। अड़े ख़ुदा जी बंदी हिन शरीफ़ नफ़्स इंसान में अकुल आहे? मां शरीफ़ माण्हू आहियां, हरू तव्हां मूंखे शैतान पे था चओ। हिन दिमाग़ में ठिकरियूं कोन्हनि जो हे ठड़ पियूं कनि। सभु सम्झा थो, पर ये महिरबानी करे मूंखे लेक्चर न ॾिसी कर। तोखे सम्झाइण मुंहिंजी तौबा ज़ारी भित में मथो हणणो आहे। यार बाबा हाणे हलण जी कर, उते सभु गॾु थी विया हूंदा। अरे जॾहिं हिन वाव चमड़ीअ जा लेक्चर ख़तमु थियनि त हलूं न। और जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरी न, महिरबानी करे बिस्मिल्लाह करे निकिर त का चङा ईअं भलाई थी। तोखे हिते अचण लाइ भली कार चाकर खान। तो मुझे दिल जो खून कयो आहे। मां त खणी तोखे माफ़ बि करे छॾियां, पर कुदरत वारो तोखे कॾहिं बि माफ़ न कंदो। चइबो त मूं हिकु मजनू ऐं आशिक जी दिलि ॾुखाई आहे। मूंखे त ख़बर बि न पई त तूं मूं मथां कॾहिं आशिक थी पए। महबूब तो हूंदा ई बेवफ़ा आहिनि, पर मां पंहिंजी वफ़ा यादि ॾियारण लाइ पाण खे हिते क़ैद करायो आहे त जीअं सुबुह शाम पंहिंजे महबूब जो दीदार करे सघां। तूं हिते मुंहिंजे दीदार लाइ न, पर सोणी खे वठण आयो आहीं, ऐं इहा ई हक़ीक़त आहे। जेकॾहिं मां सोणी खे छॾाइण अचां हा त धण हमरान जो साण करे हथियारनि जे ज़ोर ते सोणी खे हितां खणी वञा हा, जी पहिरीं खणी वियो हुअसि। चइबो त तव्हां असां सां ज़ोर आज़माई करण छॾे ॾिनी आहे। जंहिं दर ते दिलि जो सौदो थी वञे न, उते ज़ोर आज़माई नाहे कभी कोन। पोइ तूं ग़लति जाइ ते दिलि लॻाए वेठो आहीं। हिते तुंहिंजे दिलि जो क़दुरु करण वारो केर बि न आहे। मूंखे ख़बर आहे, मूंखे चङी तरह ख़बर आहे त मां हिते संग दिलनि जे शहर में अची चुको आहियां, जिथे मुंहिंजो क़दुरु करण वारो केर बि न आहे। पर पोइ बि मां हिते पंहिंजो वाइदो वफ़ा करण जे लाइ आयो आहियां। मां तोखे पाण ते ज़ुल्म करण जी पूरी इजाज़त ॾियां थो कोमल। तूं मूंखे भले आज़माए ॾिस, मां तुंहिंजी हर आज़माइश ते पूरो लहंदुसि। ज़रूर, तोखे ज़रूर आज़माईंदसि। ॾिसां थी त तूं मुंहिंजी आज़माइश ते पूरो लही थो या न। दिलावर खान, चाकर खान न पियो नज़र अचे, केॾां वियो आहे? सौट हिते ई आहे, अची वेंदो। सम्झां थो त मूंखां तव्हां पंहिंजो हक़ीक़तूं लिकायो था, या त मूंखे तव्हां पंहिंजो हमदर्द नथा सम्झो। मंसूर खान, तोखे असां राति ई ॿुधायो त इहे असांजा ज़ाती मसइला आहिनि, तंहिंजे विच में तोखे अचण जी का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं को कमु आहे त ॿुधायो, ऐं वञणु चाहियो तूं दरवाज़ो खुलियो पियो आहे। हिन वक़्तु असां पंहिंजे मसइलनि में पाण उलझियल आहियूं, तुंहिंजी का बि ख़िदमत नथा करे सघूं। तव्हांजो रुखे ॻाल्हाइण मां अंदाज़ो मां लॻाए सघां थी त हिन वक़्तु तव्हां कहिड़े वक़्त खां गुज़िरे आहे। उन करे तव्हांजी का बि ॻाल्हि मां पंहिंजे दिलि में कोन रखंदुसि दिलावर खान। पर पोइ बि इहो चवंदुसि त जंहिं बि वक़्तु मुंहिंजी तव्हांखे ज़रूरत पए न, त मां हाज़िर आहियां। सौट जी ग़लतियुनि जे करे ई असां हिते अची पहुता आहियूं, न त तो ॼणनि जी असीं पाण मदद कंदा आहियूं। तूं असांजी छा मदद कंदे?
भाॼई मूं अदा वटि इन लाइ न्यापो थोड़े ई छॾियो त हू मुंहिंजो ई घर फिटाए। सोरठ, तुंहिंजो घर फिटाइण जे लाइ कंहिं बि कोशिश नाहे कई। हिते सभु ॻोठ बचाइण जे चकर में आहिनि। चाची, राति खां वठी चाकर खान घर ई कोन आयो आ। न ई हू ओताक ॾांहुं हुयो ऐं दिलावर ॿुधाए पियो त हू अकबर खान ॾांहुं निकिरी वियो आ। अल्लाह ख़ैर करे, बाक़ी अकबर खान ज़िंदा कोन छॾींदुसि। चाची, इन करे ई त अदा वटि आई आहियां त हू चाकर खान खे बचाए। तूं परेशान न थी, जीअं सावल घर ईंदो त मां बि हुनजे मथां ज़ोर रखंदसि। भाॼई, हिन वक़्तु मुंहिंजो अदा सां मिलणु लाज़मी आहे। तूं हुन सां तॾहिं मिलंदी जॾहिं घर ईंदो। राति थियण खां पहिरियां हू घर अचणो बि न आहे। सोरठ, भाॼई, तूं न्यापो कर न अदा ॾे, हू कीअं बि करे मूं वटां थी वञे। तूं परेशान न थी, जीअं सावल आयो न मां हुनखे तो तरफ़ मोकिलींदसि। भाॼई, हू ईअं न ईंदो। तूं कंहिंखे चई न्यापो मोकिलीसि, कीअं बि करे तूं अदा खे मूं ॾे मोकिलिजां। चाची, तूं ई ॿाहिरि खणी जांच कर, ॾिस सावल जे कॾहिं आहे त तूं हुनखे सोरठ ॾे मोकिल। जीअं मां कंहिं न कंहिं सां सावल ॾे न्यापो कयां थी। भाॼई, जेसि ताईं अदा न ईंदो न, मूंखे त मानी कान वणंदी। सोरठ, तूं परेशान न थी, अल्लाह भलाई कंदो। बाबा साईं हू अचनि पिया ऐं सावल सॼे ॻोठ खे गॾु करे हेॾां पियो अचे। हू अचनि था त अचनि दे, वो धारिया न आहिनि, पंहिंजा आहिनि। हिन मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कंदासीं, पंहिंजनि मथे हथियार न हलाइबा। जेको तव्हांजो हुकुम। पर जे बाबा साईं जेकॾहिं का छिकताण वधे त पोइ असांजे विच में केॾी बि गर्मा गर्मी छो न थी वञे, पर तव्हां मां केर बि कंहिं ते हथियार सिधो न कंदो, इहो मुंहिंजो हुकुम आहे। मां उन्हनि सभिनीनि सां ॻाल्हाईंदुसि ऐं उन्हनि खे ॻाल्हियुनि ज़रिए मुतमिन करे पोइ हितां मोकिलींदुसि। केड़ी परेशानी आ? कंहिंखे थी वते ॻोल्हींदी? सावल तरफ़ न्यापो करणो आ। गिटीअ में को मर्द त छा, पर को ॿार बि नज़र कोन थो अचे। सभु जो सभु रेस चाकर खान जी ओताक ते विया आहिनि। मालिक साईं ख़ैर करे, वरी न को नुक़सान थी पवे। हितां जो अमन मोकिलायो वियो आहे भेण। जीअं जीअं नंढो नसल वॾो पियो थिए, उन्हनि मां सहप छॾाईंदी पई वञे, तॾहिं त जहिड़ा थींदा न। तूं सची आहीं अदी। अॼुकल्ह जे दौर में कंहिंमें बि बर्दाश्त न आहे रही। होटल ते चांहि जे कोप ते विढ़िया पिया आहिनि, बाज़ारुनि में 5 रुपयनि ते विढ़िया पिया आहिनि। ॻोठ में ॿारनि ते जहिड़ो को न को नुक़सान थियो ई थियो आहे। असांजो नंढो नसल तबाहीअ तरफ़ पियो वञे भेण। न नौकरियुनि न कारोबार आ, नशो त आम थी वियो आहे। वॾा त वॾा, पर हेतिरा नंढड़ा ॿार बि नशे जा आदी थी विया आहिनि। ऐं असां औरतुनि खे पिनाइण ते मजबूर करे छॾियो हुकूमत। छा थींदो हिन नस्ल जो? अचो अचो रईस सावल खान, अचो। असांखे तव्हांजे अचण जो इंतज़ारु हुयो। या रईसगिरी वॾेर कीअं भोतार की तव्हांखे मुबारक हुजे दिलावर खान। मां न अॻु रईस हुयुसि न, हाणे हाँ मां सावल खान हाँ, ऐं सावल खान ई रहंदुसि। पर सावल खान, असां इहा ख़बर ॿुधी आहे त राज जी चंग मुड़सी जी पग तव्हां पंहिंजे मथां रखी आहे। दिलावर खान, मूंखे त को चंग मुड़सी जो शौक़ु आहे ई कोन। न कोई मां रईस या भोतार को वॾेरो थियण थो चाहियां। बसि सभिनी ॻोठ वारनि मिली करे असां पाण में मसइलनि खे हल करण लाइ सभु गॾु थिया त जे ॻोठ जा मसइला हल कयूं। असां सभिनी इन ॻोठ में मोहबत ऐं प्यार अमन जो इतिहाद करण लाइ वचन कयो। सावल खान, मां बि तव्हां मां इहा ई उमेद रखां थो।
त हिन ॻोठ में तव्हां अमन कराइण में कामयाब वेंदो। हाणे बसि इहो अहवालु ॾियो, असां तरफ़ अचण जो कीअं रुख कयो अथव? ना ॾियो दिलावर खे हाल अहवाल, असां हाली छाजे लाइ ऐं छो आया आहियूं? इहो दिलावर खान, ॻाल्हि इहा आहे त असीं ॻाल्हाईंदा आहियूं फारसी ॿोली, फारसी उहा तूं सम्झी सघंदे कोन। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मियां चाकर खान खे हिते पेश कयो, उन सां असांखे मीटिंग करणी आहे, उन सां हवा कंदासीं। असांखे जेको कुझु ॻाल्हाइणो आहे न उहो रेस चाकर खान सां ॻाल्हाइणो आहे। सिधी ॻाल्हि आहे रेस दिलावर खान, हिते जेकॾहिं असां गॾु थिया आहियूं त छोकिरी खे वठण जे लाइ गॾु थिया आहियूं। जेसीं ताईं छोकिरीअ खे असांजे हवाले कयो न वेंदो तेसीं ताईं असां हितां वञण वारा न आहियूं। दिलावर खान इज़त सां वापसि कंदो त बहितर आहे, न त ॾाढ जो नमूनो बि ॾेखारणो पवंदो। चाकर खान जे ॻोठ में घणी उथल पुथल ॾिसी आयो आहियां। राति देर सां चाकर खान सां मुंहिंजी कचहरी थी, पर सुबुह जो गायब थी वियो। ॿीहर मुंहिंजे साम्हूं चाकर खान ज़ाहिर ई न थियो। इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त चाकर खान जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई आहे। मंसूर खान, ईअं ई हूंदो। चाकर खान जे ॻोठ वारा उन जे पेरनि जे हेठां ज़मीन ट्रामो करे छॾींदा। तव्हां भला का हुनखे उछल ॾिनी छा, या का बद छोड़ थी? ॿियो मूंखे होश में नज़र न आया। मंसूर खान, न, अञा मुंहिंजो वार उन्हनि मथां त थियो ई कोन। अकबर खान, तव्हां ॻाल्हि खे लिकायो पिया, ऐं बाक़ी जेका मां हुननि जी हालत ॾिसी आयो आहियां न, त मूंखे इहो थो लॻे त तव्हांजे तरफ़ां हुननि जे मथां वॾो को वार थी चुको आहे। मंसूर खान, तूं दिलि जाए कर, मूं जॾहिं बि चाकर खान जे मथां वार कयो तोखे साण खणी हलंदुसि, ऐं तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे त अकबर खान जो वार कीअं थींदो आहे। मंसूर खान, मां हिन चाकर खान जे ॻोठ जे मथां गोलियुनि जो मींहुं वसाईंदुसि। मींहुं। तव्हां सभु छा था सम्झो त सौट चाकर खान तव्हांजे ख़ौफ़ खां अची ही ॻोठ छॾे लिकी वियो आहे? असां मञूं था दिलावर खान, ऐं तुंहिंजी ॻाल्हि खे रद्द बि कोन था कयूं। भला तूं इहो ॿुधाए त इहो चाकर खान असांजे साम्हूं अचे छो कोन थो? हू हिते हिमल न आहे। दिलावर खान साफ़ साफ़ ॿुधाए त हिन वक़्तु चाकर खान असांखे मिलंदो किथे? सौट चाकर खान राति ई निकिरी वियो अकबर खान तरफ़। हाणे तारा गोल तारा, अच्छा हाँ, माना त रेस चाकर खान रेस अकबर खान ॾे दावत खाइण वियो आहे, ऐं अकबर खान वरी चङो मुड़ुस थियो आहे, इन चाकर खान लाइ तरह तरह जा ताम तयार कराईंदो। हाँ, रूंढा, तूं तंज़ जूं छो न असां ते केतिरियूं ई तलवारूं उछलाए, पर असल में हक़ीक़त इहा ई आहे। दिलावर, तूं चवीं थो त चाकर खान वियो आहे अकबर खान ॾे राति जो। जेकॾहिं राति जो चाकर खान वियो आहे अकबर खान ॾे, त पोइ हींअर ताईं अकबर खान असांखे चाकर खान जो लाश छो न आहे मूंखे? इहा हक़ीक़त तव्हां अकबर खान सां मिली उनखां पुछा करे सघो था। हुन सौट चाकर खे मारे ज़मीन में दफ़न करे छॾियो आहे या पंहिंजी काल कोठड़ी में क़ैद करे छॾियो आहे। दिलावर खान, जेसिताईं छोकिरी वापसि नथी थिए न तेसिताईं असां चाकर खान जो पीछो कोन छॾींदासीं। हे त अकबर खान आहे, पर जेकॾहिं चाकर खान जो पीछो असांखे दोज़ख ताईं करणो पियो न, तॾहिं बि कंदासीं, छो त असां पंहिंजी ॻोठ जी इज़त खे बदनाम थियण कॾहिं बि न ॾींदासीं। चाकर खां हर हाल में पंहिंजो हिसाब किताब वठंदासीं। अचो मामा। जीजी, मां हितां वापसि थी वञणु चाहियां, ऐं कोमल बि मूंखे इहो ई वाइदो करे हिते वठी आई, ऐं हाणे मूंखे वापसि नथी वञणु ॾे। ही कोमल ऐं तुंहिंजो मसइलो आहे, इन जे विच में तव्हां ॿिन्हिनि जी मां का बि मदद नथी करे सघां। जीजी, तूं मुंहिंजी मदद न कर, पर तूं एतिरो त कोमल खे चई सघंदी न त तूं ग़लति कयो आहे। हीअ मुंहिंजी न्याणी आहे, कॾहिं बि को ग़लति क़दम नाहे खणंदी। जेकॾहिं हिन तोखे हिते रहायो बि आहे न, त इन में बि का तुंहिंजी भलाई हूंदी।
हाणे तूं ॿुधो त अम्मा छा चयो। अञा बाबा साईं राति में ईंदो, तूं हुनखे बि दाह ॾेई ॾिसजां। छो भला? ही तोखे ग़लति नथा सम्झनि? उन करे त मूं तोसां कुझु बि ग़लति नाहे कयो, तोसां भलाई कई आहे। हिते तूं मूं वांगुरु आज़ाद ज़िंदगी गुज़ारींदीअ, पंहिंजी पसंदि जी शादी कंदीअ, ऐं मां तोखे शादी में खोड़ सारो ॾाज ॾींदसि। जेतिरा बि ज़ेवर चवंदीअ तोखे वठी ॾींदसि। पोइ छो न उन में मुंहिंजा लख ख़र्च अचनि। तुंहिंजा ज़ेवर तोखे मुबारक हुजनि। जेकॾहिं मूं ते काई भलाई करणी अथई त मूंखे हितां वापसि मोकिल। जॾहिं हिते पनाह लाइ आई हुईअ त वापसि न पई वञणु चाही, ऐं हाणे वापसि वञण जो ज़िद, हुते वञी पछताईंदीअ। जाबर, अॻिते जे लाइ तूं छा सोचियो आहे? ही तुंहिंजा निभागा ॿाहिरि सोचण जो को मौक़ो ई कोन था ॾियनि। 24 कलाक मुंहिंजे कुल्हे ते चढ़ियो वेठा आहिनि। हिन मां त मां फासिजी वियुसि। अदा हेरा जी अदा खेरा, अधे भेणी में जेको फरमायो उनजी थोरी रोशनी विझ। अदा हिन जे बारे में बस इहो ई चवंदुसि त पुॼे पाण खां कोन लख लानत गोॾनि ते। दिमाग़ में लिड भरियल अथसि, लिड ॿियो वरी असांजो। अदा हेरा सही फरमाई, हिन जे दिमाग़ में लिड भरियल थी लिड। ॿुध पंहिंजे भाइरनि जी बकवास। इन खां त बहितर हो त चाकर खान मूंखे कैद करे छॾिया, जा बंदूक हणी मारे छॾिया। मां त हिते फासिजी वियुसि। अदा वारा तोसां मज़ाक कंदा, वो अजाए तो होश मां निकिरी। मां नंढड़ो ॿार आहियां, जा को मां चरियो आहियां, पागल आहियां जो हे मूंखां मज़ाक वेठा कनि। हिननि खे इहो त शर्म थियणु खपे त मां हिननि जो भेणियो आहियां। सभई तूं ॿुधा हिन लाइ मूं छा न कयो आहे। केतिरा चकर ॻोठनि मां हिननि खे संग वठी ईंदासीं, पर केरु बि हिननि खे संग ॾियण लाइ तयारु आहे। ॿोढ़ा थी विया आहिनि, गंजा थी विया आहिनि, हिननि खे केरु संग बि कोन थो ॾिए। इहा ई त अबे जी वॾी ग़लती हुई जो उठ खे जोराब पाराए छॾी, जो गुलनि जहिड़ी भेण असांजी तो ॾाइण खे ॾेई छॾी। अड़े रे ॾेडर, मां उठां शर्म कोन थो थिए। अरे तूं सफ़ा कोन थो हुई, अधे भेणे खे उठ थो चई, गॾ खे करे उठ चइबो आहे। सभाई हाणे मूंखां बर्दाश्त नथी थी। मां हिन घर में हिकिड़ो कलाक बि कोन रहंदुसि, हिकिड़ो मिंट बि कोन रहंदुसि। ही सभु हदूं पार करे आ। जननि खे धक हणी मारे विझंदुसि, तॾहिं बि तूं पिट को कंदीअ, रोईंदीअ। असां तोखे मिंथ कान कई हेॾे अचण लाइ, तूं न अची हा त कणिक जो फसल कोन थिए हा। अल्लाह वञ भली वञ वापसि। वापसि वेंदे चाकर खान बंदूक हणी बि फाड़े छॾींदी। दफनाइण लाइ असां कोन ईंदासीं। हा न तव्हां देवता गाटे में वठी हली चाकर खान जे अॻियां थो पियाले, शर्म बि कोन थो थिएसि। वापारी यार सच न पुछी, मोहब्बत में बाबा वॾो मज़ो आहे, पर यार असीं आहियूं पहिरें नंबर जा चौक चंडा। हिक ॿिए जे लाइ अंदर में माची सखियूं था, हिकिड़ी तिली था ॿारियूं त ॿी तिली ऑटोमेटिक फुस करे ॿरी थी पए। हथूं था हिक ॿिए जे लाइ खॾूं खोटींदा। हा रुंडा, असां मां बर्दाश्त ख़तमु थी वियो ऐं असीं कंहिंजा ॿ लफ़्ज़ ॿुधण जे लाइ तयारु ई नाहे। थोरी घणी ॻाल्हि ते हिक ॿिए जे ॾाढ़ियुनि में हथनि, ॾाढ़ियुनि में। बाबा दिलि मां कीनू ऐं कुल्फत कढणु ॾाढो अणांगो कमु आहे बाबा, ॾाढो अणांगो। रुंडा हिक ॿिए सां मिलंदा जुलंदा रहंदासीं, दुख तकलीफ़ूं हिक ॿिए जूं माना ॿुधंदासीं, त पोइ ही मसइला थींदा ई कोन। ऐं अकेलाईअ में माण्हू कढ़ंदो थो रहे, कढ़ंदो। ही मसइला हल थी वञनि त पोइ हर रोज़ राति जो उता कते कचहरीअ जी महफ़िल मचाईंदासीं। कुझु कलाकनि जे लाइ नंढे वॾे खे गॾु करे हिक ॿिए जूं शिकायतूं ॿुधी उते ई हल करे वठंदासीं। हा अॼु सही तंग थोड़े सिधी ॻाल्हि करे, सोरहाना न पर अरहाना ॻाल्हि सची कई अथई यार। अमुन बहाल करण जो इहो ई हिकिड़ो वाहिद तरीक़ो आहे। जेकर असां कुझु देरि जे लाइ या कुल्फत कीनू ऐं शैतानगिरियूं शरारतूं कढी हिक ॿिए सां कचहरियूं कयूं न कुर्ब वारी, असांखे ही ॾुखिया ॾींहं ॾिसणा ई न पवनि। बसि यार रुंडा,
लानत आहे उन शैतान ते जेको इंसान जो दुश्मन थी बीठो आहे। ॾींहं जो सरेआम असांजे ॻोठ मथां हमिलो करे असांजे साम्हूं हथियार सिधा करे खुलियल गुंडागर्दी करण ते तव्हांजी दिलेरी खे सलाम। अकबर खान असां सिधा सवा माण्हू असां सिंधी रांदि खेॾंदा आहियूं कोडर ऐं कुल्हाड़ीअ सां। इन ताश जे पतन मां असां कुझु बि न ॼाणूं। इन ताश जे पतन जो त तूं माहिर आहीं ऐं इहो त तूं बख़ूबी ॼाणी थो त बादशाह खे कट करण जे लाइ कीअं तुर्प जी राणीअ खे इस्तेमालु कबो आहे। जॾहिं दुश्मन लूमड़ खां वधीक चालाक हुजे न त उनखे मात ॾियण जे लाइ कॾहिं कॾहिं हरण जो इस्तेमालु कबो आहे। मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो ई हूंदो आहे त दुश्मन खे कीअं मात ॾिजे। अकबर खान न ई त असां तोसां हिते दुश्मनी निभाइण आया आहियूं न कोई तोखे पंहिंजो ताक़त जो मुज़ाहिरो ॾेखारण आया आहियूं। उहे ही सभु कुझु छा आहे? अकबर खान तव्हांजे धोखे खां बचण जे लाइ मूं हिन हमराहनि खे पाण सां गॾु आंदो आहे। हाणे जेकॾहिं ॻाल्हियूं करण था चाहियो त तॾहिं बि असां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं जेकॾहिं जहिड़ो वारण थो चाहियूं तॾहिं मां हाज़िर आहियां। मूंखे तो मथां रहम पियो अचे चाकर खान। जेके पंहिंजी ज़िंदगी सां मोहबत कंदा हुजनि ऐं मौत खां ख़ौफ़ज़दा हुजनि उन्हनि जे मथां रहम खाईंदी कर। हक़ीक़त इहा ई आहे त रहम जे क़ाबिल तूं आहीं। मां हिते तो वटि ॿधल आहियां पोइ बि तूं मुंहिंजे वजूद खां ख़ौफ़ज़दा आहीं। छा जो ख़ौफ़ आहे ॿुधाए मूंखे। मां तोखां छा ख़ौफ़ कंदसि जॾहिं त तूं ॿधियलु आहीं ऐं मूंखे कुझु करे बि नथो सघीं। तोखे मूंसां मोहबत थी वञण जो ख़ौफ़ आहे इन्हे करे तूं मूंसां नज़रूं बि नथी मिलाई। तुंहिंजी न बकवास जो मूं मथां को फ़र्क़ु पवण वारो न आहे। शुरू में इश्क मोहबत बकवास लॻंदो आहे ऐं जॾहिं थी वेंदो आहे त जुनून बणिजी वेंदो आहे। इक़रार करण खां पोइ उहो ज़िंदगी जो मक़सदु बणिजी वेंदो आहे ऐं मां हाणे तुंहिंजो मक़सदु बणिजी चुको आहियां। इन करे हाणे तूं पाण पंहिंजे हथनि सां मूंखे हितां आज़ादु करे वठी वेंदी। तूं मज़ाक ॾाढो सुठो करे वठंदो आहीं पर हक़ीक़त इहा आहे त तूं मूं लाइ वांदकाई जी वेंदर आहीं। इहा ई त मोहबत जी शुरूआत आहे त तोखे अकेलाई खां भो लॻंदो आहे। उन जे करे ई तो मूंखे पाण वटि क़ैद रखियो आहे त जीअं अकेलाई जे ख़ौफ़ खां तूं मूं वटि अची सघीं मूंसां गॾु वक़्तु गुज़ारे सघीं। मोहबत त छा तूं हमदर्दी जे क़ाबिल पिन आहीं जेका तोसां कई वञे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।